हेलो, अस्सलाम वालेकुम सर। सर रियाज़ हुसैन एसओ चौक यारो रोड ॻाल्हायो पिया? जिधर रोशन अली मलिक ॻाल्हायां पियो सर, सोशल वर्कर घोटकी खां। सेक्रेटरी आहियां सर। इहो क़तल थियो पंहिंजो अॼु यार लुंड जे लाइ कंहिंमें हिन जे हवाले सां खां कुझु पुछिणो, इहो कीअं वाक़ियो? हा त इहो ईअं थियो हुयो त या जेको पोती जो जेका भेण आहे न, उहा अलाह चवाए मुड़ुस जे ख़िलाफ़ पिटीशन दाख़िल कयईं कोर्ट में महीनो ॾेढ अॻु में। जी जी सर। मारकुट कंदो प्रोटेक्शन लाइ, उहो भेण जी मदद कंदो जेको पोती, अलाह चवायो ऐं टे चारि ॿिया त गॾिजी सॼी हिनखे कुआड़ियुनि जा वार करे हिनखे क़तल करे वियो आहे, फैमिली मैटर जे करे पई। अच्छा सर। राति असांजी पोस्टमार्टम कराई आहे, हाणे असां जनाज़ निमाज़ में शामिल हुआसीं, हुनजे वारसनि सां मिलियाऊं। जेॾी महिल बि ईंदा एफआईआर करण लाइ, टीजा भेनर हलंदा उनजी मर्ज़ी मुताबिक़। अञा हुननि वारसनि एफआईआर कोन करायो अथई? न भई न करायो, हाणे पसंदि पिया आया त असां करे छॾींदासीं। अच्छा, हुननि जो पोयार को वारस आहे सदाकत वारो? मुंहिंजी माउ बि आहे, वालदा बि आहे ऐं मिट बि अथनि ऐं भेण बि अथनि ॿ। अच्छा वॾी महिरबानी। मुंहिंजी माउ सां वालदा सां मुंहिंजी भेण सां मिली आहियां ऐं बिल्कुलु श्योरिटी ॾियां, पक ॾियां, बिल्कुलु तव्हां सां इंसाफ़ थींदो। जेॾी महिल तव्हांजो थाणे ते एकाल में अचो, ऐं जहाज़ शकीब हथ कया आहिनि ऐं बेफ़िक्र रहो। तव्हां अलाह जे पुट बि गिरफ़्तार कयो आहे शक में। अच्छा, हे थियो मतिलबु पटिशन जे करे मतिलबु थियो ईअं जे? हा, फैमिली मैटर पिटीशन जे करे तलाक वठे पियो न, घर में सुठो कुटींदो हुनखे मुड़ुसु। ॿ टे जेके अॻे बि पिटीशन अथसि ऐं ॿ टे महीना अॻु जो पुराणो वाक़ियो हो। पिटीशन 2 महीना अॻु में करायो आहे। असांखे त थाणे ते आया ई कोन हुया। मां तव्हां थाणे ते हलिया अचो आहे, मां तव्हांखे प्रोटेक्शन ॾियां, हिनखे नक विझां त तव्हां बार बार पुराणो पिटीशन दाख़िल कई ऐं तव्हांजी मिट हले पियो। सही। अलाह ख़ैर कंदो, इंसाफ़ कराए वेंदो। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी।